सोलंगी तहत कश्मीर पारां सिंधु दरिया में निकिरंदड़ केनालनि ख़िलाफ़ हिकु वॾी एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सवें माण्हुनि शिरकत कई। एहतजाजी रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी कश्मीर प्रेस क्लब पहुती, जिते मुज़ाहिरीन पारां सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे में सियासी, समाजी, सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई। सिंध जे पाणी ते थींदड़ मुबैयन नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद कयो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी सोलंगी तहत कश्मीर जे चेयरमैन साजन ख़ान सोलंगी, मेहराब सिंधी, अब्दुल मालिक सोलंगी, शहज़ादो ख़ान सोलंगी, गुल हसन सोलंगी, अब्दुल रज़ाक सोलंगी ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया मां निकिरंदड़ गैर क़ानूनी केनाल सिंध जे पाणी ते धाड़ो आहिनि, जेके सिंध जी ज़राअत खे तबाह करे रहिया आहिनि। हिननि चयो त जेकॾहिं इन्हनि केनालनि खे बंदि न कयो वियो त सिंध जी ज़री मईशत मुकमल तौर ते तबाह थी सघे थी। अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंध अॻी शदीद पाणी जी खोट जे बहिरान में मुब्तला आहे, जितां निकिरंदड़ केनालनि सबबि ज़रई ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। पाणी खोट सबबि सिंध जा हारी ऐं आबादगार सख़्त परेशान आहिनि। जेकॾहिं कणक, चांवर, कमत जे फसल खे कापारी धक पहुचंदो, फसलनि जा हज़ारे एकड़ ज़रई ज़मीन मिटी जो ढेर ऐं तबाह थी वेंदियूं। नवां गैर क़ानूनी केनाल नेकाल करण सां सिंध जी ज़री मईशत खे वॾो कापारी धक ऐं नुक़सान रसी वियो आहे, जेको हारियुनि लाइ तबाही जे बराबरि आहे। सिंधु ते केनाल नामंजूर, सिंधु जो धाड़ो नामंजूर, सिंधु ते केनाल नामंजूर, सिंधु ते केनाल नामंजूर, सिंधु ते केनाल नामंजूर, सिंधु ते धाड़ो नामंजूर, सिंधु ते धाड़ो नामंजूर। पूरे पाकिस्तान जी हर जगह ते सिंधु ते जेका केनाल ठाहिया था वञनि उन्हनि खे नामंजूर कयो वियो आहे। इन हिसाब सां सिंध जे मुकम्मल जेका बि शहर आहिनि हर जगह ते हड़ताल ऐं हर जगह ते एहतजाज रिकॉर्ड कराया था वञनि। इन हिसाब सां अॼु कश्मीर मां सोलंगी इतिहाद जेको आहे उहो गॾु थी करे सिंधु जे ॿेट में अची करे उन पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइण आयो आहे त सिंध ते जेको धाड़ो लॻी रहियो आहे सिंध जे पाणी खे ते ऐं सिंध खे बंजर करण जे लाइ जेको निज़ाम कयो वियो आहे उन खे सिंध जी अवाम ऐं सिंधी सभु जेका आहिनि नामंजूर कनि था। ऐं असां सोलंगी कबीले जा जेका बि हिते आहिनि कश्मीर जी तरफ़ां असां बि इन जे ख़िलाफ़ अॼु एहतजाज कयो आहे ऐं असां मुख़्तलिफ़ जायुनि ते इहो एहतजाज कंदा आया आहियूं। अॼु असां सिंधु जे ॿेट में अची करे ईद जे ॾींहं ते असां हीअ एहतजाज रिकॉर्ड करायूं था त सिंधु ते धाड़ो असांखे कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजो चवणु इहो आहे त जेको सिंधु ते कैनाल कढनि था और सिंधु जे पाणी ते धाड़ो लॻे थो, वक़्तन सिंध में पूरी में एहतजाज थिए थो, लेकिन असां सोलंगी यंग इत्तेहाद कश्मीर जे तरफ़ां अॼु सिंध जे ॿेट में अची करे इहो वचन कयूं था त सिंध ते असांखे कंहिं बि हालत में कैनाल मंज़ूर न आहिनि। सिंध ते कैनाल नथा खपनि, सिंध सुकाइण, सिंध खे बंजर करणु जेको आहे बंदि कयो वञे। इन लाइ असां रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे सिंध सुकाइण और सिंध खे बंजर करणु बंदि कयो वञे।